नौलखी शाख में पानी अची खोट सबब गरीब आबादकार परेशान। फसल सुकण लगा। गरीब आबादकारन जो पानी चोरी। जमींदार इरिगेशन की मिली भगत से जमींदार झटा हलाए पानी चोरी करे पंहिंजियूं ज़मीनूं सैराब कनि था ऐं गरीबन जूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। होॾां नौलखे जे ॿिन्ही कपरनि ते गैर कानूनी झटा लॻल आहिनि। दारोगो सर्वेयर ऐं इंजीनियर जी मिली भगत सां सरेआम झटा हलन पिया, जॾहिं त पुलिस बि उन मामले में गैर ज़िम्मेवार बणियल। रस्तनि जे मथां वॾनि पाइपनि सां झटा लॻाया विया आहिनि। ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे अचण वञण में सख़्त मुश्किलातुनि सां मुंहुं ॾिसणो पवे थो। ज़रीअनि वटां मालूम थियो आहे त हर झटे ते दारोगे तरफ़ां एजेंट मुक़ररु करे छॾिया आहिनि, जेको पैसा ॾेई उहो झटा हलाए थो। एजेंट ग़रीब आबादकारनि खां 1500 खां 2000 रुपया फी कलाक वठण लॻा। ॿिए पासे दारोगन सर्वेयर चीफ इंजीनियर जो हुकुम हवा में उॾाए छॾियो। चीफ इंजीनियर तरफ़ां पानी चोरी कंदड़नि ऐं गैर कानूनी झटा हणण तां FIR लेटर जारी कयो हुयो, जेको सिर्फ़ उहो कानून गरीबन खे ॾेखारियो थो वञे ऐं ज़मींदारनि जे लाइ कुझु बि नाहे। इरिगेशन अमले जे कन ते जूअ बि नथी चुरे। हितां जे सियासी समाजी अदबी धुरनि पारां इरिगेशन जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो त मुलविस अमलदारनि खिलाफ़ सख़्त क़दम खयां वञनि ऐं नौलखीअ में पानी मेंटेन कयो वञे, वरना ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।